सोनीदा लावे सोनेरो और भाई सोनीदा लावे सोनेरो हो क्या परदेसी रा बेड़ा पाली रे हो क्या परदेसी रा बेड़ा पाली रे और भाई सोनीदा लावे सोनेरो और भाई सोनीदा लावे सोनेरो एक घड़ी में माया नहीं घड़ी जाए एक घड़ी में माया नहीं घड़ी जाए अरे घड़ी जा बिल्ला नहीं घड़ी आली रे घड़ी जा परदेसी की घड़ी आली रे मेरा भाई सोनीदा लागे सोनेरो मेरा भाई सोनीदा लागे सोनेरो हो क्या परदेसी रो बेड़ा पाली हो क्या परदेसी रो बेड़ा पाली मेरा भाई सोनीदा लागे सोनेरो मेरा भाई सोनीदा लागे सोनेरो वाह 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 माशाअल्लाह वाह मौजूद सामीन हिन आवाज़ खां अव्हां चङी तरह वाक़िफ़ हूंदा ही आवाज़ असांजे सिंध जे ॿुधंदड़नि जे लाइ ॻुझो कोन्हे माई भागी सिंध जे राग जी राणी जंहिं सिंध जे लोक गीतनि खे न फ़क़ति सिंध ताईं पर पूरे पाकिस्तान में मक़बूल कयो माई भागी ऐं लोकगीत बिल्कुलु ईअं आहिनि जीअं ॻंढियूं मंझि ॻंढीर संदसि इन्ही ख़िदमत जे एतराफ़ में ताज़ो हुकूमत पाकिस्तान तमग़े इम्तियाज़ सां नवाज़ियो इन सिलसिले में अॼु असां खेसि स्टूडियो में सॾायो आहे त कुझु गुफ़्तगू साणनि कयूं मूंसां गॾु कुझु मौसीक़ी जा ॼाणू माहिर संदन फन बाबति वज़ाहत कंदा जी माई भागी जी बाबा खुश आहियो चवां भला अल्लाह जो भला सब ख़ैर मौला जी ख़ुशी अल्लाह जो भला हा तव्हां ॿुधायो असांखे असांजे ॿुधंदड़नि खे जी त इहो तमग़ो जेको अव्हांखे हुकूमत पाकिस्तान तरफ़ां मिलियो आहे जॾहिं हिन जी इतला तव्हां ते पहुती तव्हांखे हिन जी ख़बर पई तव्हां ॿुधो त उन वक़्तु तव्हां छा महसूसु कयो बाबा असां राति जो ॿुधोसीं 8 बजे त आउं त थोरी परवरी हुईसि खट ते वेठी हुईसि ख़बरूं पियूं हलियूं छोकिरनि पियूं ॿुधियूं तेॾी महिल माई भागी जो नालो जामा तुंहिंजो नालो माई भागी जो नालो आयो तोखे सरकार तोखे ॾिनो आहे इहो उज़रो अच्छा इनाम इनाम ॾिनो अथऊं बाबा शुक्राना सो सुबुह थियो त तेॾी महिल पोइ सभु का ॻोठ वारियूं जेके आहिनि सो सभु को अचे भई मुबारकूं ॾियणु माई भागी तोखे मुबारकूं हुजनि ऐं तोखे तोशो मिलियो आहे ऐं सरकार जे पारां तोखे मुबारकूं ऐं चवां बाबा ख़ैरु मुबारकूं अमा ख़ैरु मुबारकूं ऐं सभिनी मूंखे मुबारकूं ॾिनियूं ऐं वरी पोइ जेके असांजा जेका ॿुढे वारा इहे हुआ इन्हनि वरी उते ॻाल्हियूं ॿुधियूं मिठी मझ इन्हनि पोइ ख़बरूं ॿुधियूं मिठी मझ त माई तोखे मुबारकूं उहे पंहिंजा अची आया सभु अची मुबारकूं ॾिनो मुंहिंजा ख़ैरु मुबारकूं ॾाढी ख़ुशी अथई अहिड़ी ख़ुशी अथई जो बसि छा चइजे बसि पोइ हाणे जॾहिं तव्हां आया आहियो अॼु स्टूडियो में ॻाल्हियूं तव्हां सां थियनि पियूं जी हा असांजे तरफ़ां तव्हां मुबारकबाद क़बूल कयो सभु असांजे दोस्त वेठा आहिनि तव्हांखे मुबारकूं पिया ॾियनि लख लख मुबारकूं अव्हांखे मुबारकूं वञनि बाबा तव्हां पंहिंजी इन फन जी शुरूआत मौसीक़ी जी शुरूआत ॻाइण कॾहिं खां शुरू कयो असांजे ॿुधंदड़नि खे नंढी हुअसि जी तॾहिं मां जे पुठियां मुंहिंजी अम्मा ॻाईंदी हुई ढोलक ते मुंहिंजो पीउ ॻाईंदो हो यकता ते पोइ उन्हनि सां गॾु आऊं नंढड़ी हूंदी हुअसि त ॻाईंदी हुअसि पोइ ईअं करे करे वरी सिखी वियासीं पोइ अची वॾेरी थियसि पोइ अम्मा जे पुठियां ॻाईंदी हुअसि इहे गीत सहरा पोइ ईअं ॻाईंदा हुआसीं ऐं शुरू में तव्हां कीअं जॾहिं अञा रेडियो ते कोन आया हुयो जी त उन महिल कीअं ॻाईंदा हुयो आज़ादी ही तव्हांखे पंहिंजे नमूने तौरु ॻाईंदा पाण ढोलक वॼाईंदी हुअसि हा पाण दुल्ली वॼाईंदी हुअसि पाण ॻाईंदी हुअसि कीअं ॻाईंदा हुयो थोरो असांखे ॿुधायो ॻाए हा इहो
दुरिट गड़ाय जिसुणी उत्तर दखण साम जाया के वो जबाना वो उत्तर दखण साम जाया के वो जबाना वठी वठी मुया खे अदी दाड़ी भेनर कोठे मुया खे अदी दाड़ी मारले भेनर मुझी आई ईद जबानी आई जेडल मुझी आई ईद जबानी कांगल तो मैं आए घट बाणन वट कांगल तो मैं आए घट बाणन वट उमर पंहिंजी लोई की न विञाया उमर पंहिंजी लोई की न विञाया वेठी चे विलोड़िया माटियूं मट बाणन वट वेठी चे विलोड़िया माटियूं मट बाणन वट उमर पंहिंजी लोई की न विञाया उमर पंहिंजी लोई की न विञाया। वाह माशाअल्लाह वाह आज़ादी सां तव्हां आज़ादी सां ईअं ॻाईंदा पंहिंजे नमूने हा भाई रेडियो ते जॾहिं तव्हां आयो रेडियो ते कीअं चंड तव्हांजो रेडियो ते असांखे परियां मारू जो मेलो लॻंदो आहे हालवा ते मारू जो मेलो मारू जो उते खूब आहे जी ऐं हिन वरी निर्वाह कयो हो मारू जो मेलो जी उहो नारो मारू ते उते फेरा चारींदी हुई ऐं हिन खूह जो पाणी मारू पींदी हुई ऐं पंहिंजे मारनि सां उते गॾु रहंदा हुआ पोइ उहे खूह उते ठाराई पोइ उते मेलो लॻाराई पोइ इहे जेके असांजो ॻाइण वारा जेके इहे वीचारा ॻाइण वारा हुआ जो ॿुढो फ़क़ीर थियो ऐं आऊं हुयुसि मुराद फ़क़ीर हो सो ग़ुलाम हुसैन शेख उहो असांखे वठी आयो उते 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 हुआ उहे पोइ उन्हनि असांजो ॻाइण ॿुधो त हीअ बि के मिड़ई चङा ॻाइनि था हिते थर्मज पोइ असांखे की करे चयूं त हाणे बाबा तव्हीं बि अचिजो रेडियो ते अचिजो त असां त चयोसीं महसूस कोन कयोसीं त अलाए हाणे चवनि था त असीं कोन वेंदासीं पंहिंजी दिलि में मूं चयो हाणे कहिड़ी ख़बर अलाए जे छा असीं थरजा माण्हू ऐं असां चयोसीं हाणे इहो ठहियो ॻाल्हि दिलि तां लाहे छॾीसीं वरी पोइ असांखे की करे चवनि त ग़ुलाम हुसैन ते मिठी में आयो सो असांजो आचार वज़ीर नालो आहे उहो चङो मुड़ुसु हींअर फोत थी वियो उनखे चई त माई भागी खपे ॿुढो फ़क़ीर खपे रेडियो ते पोइ बाबा ईअं थी आयासीं हिते पोइ अची असां ॻायोसीं पोइ अची रखियो इहो पहिरीं त महसूसु थियो हा माइक्रोफोन अची रखियो त पहिरीं डप पियो थिए त अरे छा आहे छा न कुड़ी कोन्हे पोइ वरी नओं माहिर ॻाल्हि हुई तंहिंमें माण्हू खे डप पियो थिए तव्हांजो अंदाज़ो छा आहे केतिरो सो थियो हूंदो केतिरा साल थिया हूंदा तव्हांखे रेडियो ते 15-16 साल थी विया 15 उन महिल घणी उमिरि हुई तव्हांजी रेडियो ते आयो रेडियो ते तॾहिं मुंहिंजी जवानी पूरी कोन हुई ऐं मोटल हुयसि हींअर तव्हांजी उमिरि घणी हींअर मुंहिंजी 60 साल आहे 60 साल 16 साल लॻायो इन माना तव्हां 44 सालनि जा हुयो जॾहिं तव्हां रेडियो ते आयो ऐं हींअर तव्हांजी उमिरि 60 साल आहे माना 14 साल खां मथे हूंदी तव्हांजो अंदाज़ो आहे रेडियो ते जॾहिं तव्हां आयो त कीअं तव्हां हिते जे माहौल खे ॾिठो माण्हू हिते बसि बाबा पोइ हिते जेके आयासीं पोइ मिड़ई असांजी लॻभॻि थी वई त माण्हू खे डपु लही वियो जी पोइ वरी वीचारनि ॻाइण जेके वॼाइण वारा उन्हनि पोइ हमदर्दी कई उन्हनि पोइ वॼायो जी ऐं ग़ुलाम हुसैन पोइ असां ते काफ़ी असां सां हमदर्दी कई ऐं जेकॾहिं रिकॉर्ड कंदो हो त जेकॾहिं को अहिड़ो को रिकॉर्ड न थींदो हो त पोइ वरी उहो चवंदो ऐं पाण चवंदीसि त बाबा हीअ ठीकु न आहे त वरी ॿियो रिकॉर्ड थिए त मां सुर सां चङो थिए सुठो थिए पहिरियों रिकॉर्ड कयो तव्हां रिकॉर्ड कयो पहिरियों रिकॉर्ड हुयो तार मञा तरंदी अचे लहरनि मां लुड़ंदी अचे दिलि ॿारो चल पई करे रेडियो ते पहिरियों रिकॉर्ड इहो मुंहिंजो इहो थियो अच्छा जी उन महिल कीअं तव्हांखे ॻाइण में का वधीक तकलीफ़ महसूस थी या न तकलीफ़ कुझु बि कोन थई हा तकलीफ़ कोन थई मुंहिंजो ॻाइण पोइ हाणे अॻे असांजो की करे चवनि ॻायल भले आयल हो जी माण्हुनि में ज़ालनि में ॻाईंदा हुआसीं वॼाईंदा हुआसीं महफ़िलनि में जी पर अहिड़ो हरू भरू जो मुंहिंजो हाणे माना ॻाइण ठीकु आहे
पोइ ये माइक जी मुंहिंजो सॼी सना ॿुधंदो ॻाइण न पोइ ये साज़िंदा ये साज़ इते माण्हू इहो माइक्रोफोन जीअं तव्हां ॿुधायो तव्हां आयो तव्हांखे डपु थियो त इन्हनि कुझु तव्हांजी ॻाइण में तव्हांखे परेशान न कयो? पोइ परेशान कोन कयो। हा इहो शुक्र थियो जो परेशान कोन कयो। अच्छा पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे जॾहिं हाणे इहो ज़िक्र निकितो आहे त पोइ तव्हांजो इहो लोकगीत जंहिंखां असां पंहिंजे रेडियो जे फन जी इब्तिदा कई जी हा असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधायो। हा बिल्कुलु। माई भागी वाह वाह माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये अज खां 16 साल अॻु जो तव्हांजो रिकॉर्ड जी बाबा अॼु बि अव्हांजी आवाज़ में अल्लाह साईं साॻी कुदरत पंहिंजी रखी आहे। बाबा अल्लाह जी शुक्राना आहे। का कमज़ोरी का घटिताई असांखे नज़र कोन थी अचे। वॾियूं महिरबानियूं आहिनि अल्लाह जूं। 16 साल अॻु तव्हां जेको ॻायो अॼु बि महसूस थो थिए त उहा ई माई भागी ॻाए पई। अल्लाह जूं भलायूं आहिनि बाबा। पोइ माई भागी छा ख़्यालु आहे तव्हांजो त हीअ जेका आवाज़ में तव्हांजी तब्दीली न आई आहे इन जो को ख़ासि सबबु आहे? बाबा कीअं सम्झो मेरी दुआऊं आहिनि फ़कीरनि दरवेशनि हा समन सरकार जी दुआ आहे बाबा। समन सरकार मूंखे जीअरे ऐं मूं जीअरे बादशाह ॻायो जो ही तव्हां वेठा आहियो ईअं मूं ॻायो आहे साईं वटि साईं इलाह बाली सरकार हो दूहे ते वेठो हूंदो पर उहो बरपोठो बैबान हूंदो जिते गिदड़ विढ़ंदा बगड़ विढ़ंदा हुआ। ऐं मुंहिंजो पीउ जमालो ख़ान हिकिड़ो ॻाईंदो हो कवाली ॻाईंदो ऐं हिते जुॾे मुंहिंजो भाउ वेठो आहे उहो ढोलक वॼाईंदो जमालो ख़ान साईं तमामु सुठो ॻाईंदो सुहिणो ॻाईंदो अहिड़ो ऐं चवां थी त मूं उन अहिड़ो मिठो मूं ॻाइण किथे ॿुधो ई कोन अहिड़ो मिठो ॻाईंदो। पोइ अची वेंदो साईं पोइ मूं उन वटि ॻाईंदी हुअसि पोइ ॿियनि माण्हुनि खे मारींदो आख़िर वाह भॼी वञो तोसां भॼी वञो ऐं साईं मूंखे ऐं नंढी हूंदी हुअसि साईं पाण सराइकी ॻाल्हाईंदो हा सराइकी ॻाल्हाईंदो
पोइ अची ईअं ई पासे सां वेंदो आखे अला करेसी तॾहिं भागला चङा थीसी तॾहिं आवाज़ कॾहिं कोन फिटसी पर कुकर था बचा ॾेई कुकर था बचा ॾेई अलाह करेसी जिथां वेसी खेड़ी च खड़े ईअं करे चवंदो। नंढी उमिरि में तव्हां ने ॻाइणु शुरू कयो साईं जे साम्हूं? हा बाबा नंढी हूंदे। अच्छा माशाअल्लाह। ये मतलब आहे त उन बुजुर्गनि जूं दुआऊं जेके बाबा साईं अधु रंग थियो आहे न मूंखे त मुंहिंजे गले ते असर कोन थियो आहे छाजे करे तूं मूंखे दुआऊं आहिनि न त ही न त कर ही हाणे ही बीमारी जेका जो असर पए थो तमामु इहो ख़राबु आहे हिकिड़ी इहो त जांद मारे जांद खारे सो मूंखे ख़ुदा जी कुदरत सां इहो मुंहिंजे मुंहं ते असर कोन थियो ऐं जेकी न की मुंहिंजे गले ते असर थियो सो इहो बुज़ुर्गनि जूं दुआऊं आहिनि। बेशक बेशक उन्हनि जी दुआउनि में वॾो असर आहे। बेशक बेशक माई भागी मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां सां ॻाल्हि ॿोल चङी थी वई आहे अञा वक़्तु आहे ॿियो बि तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। असां तव्हांजे फन ते कुझु ख़्याल आराई लाइ कुझु गुफ़्तगू करण लाइ कुझु वज़ाहत जे लाइ ग़ुलाम सिंह शेख साहब जंहिंजो हींअर तव्हां ज़िक्र कयो जेको तव्हांखे रेडियो स्टेशन ते वठी आयो उन्हनि खे सॾायो आहे मोहम्मद जुम्मन असांजे रेडियो फनकार आहे मशहूर शख़्सियत आहे सिंध जी। इजाज़त हुजे त हिननि दोस्तनि सां कुझु गुफ़्तगू कयूं? हा बिल्कुलु बिल्कुलु। शेख साहब माई भागी जे सिलसिले में अव्हां खां इहो सुवाल कंदुसि त अव्हां जॾहिं माई भागी खे पहिरियों भेरो ॿुधो त पोइ हिकु प्रोड्यूसर जी हैसियत में अव्हां माई भागी जे लाइ छा सोचियो ऐं कहिड़ी सोच हुई कहिड़े नुक़्ते निगाह खां अव्हां हुनखे रेडियो ते वठी आयो? जहांगीर साहब पहिरियों भेरो 87 में मां थर में वियो फनकारनि जी तलाश में जी। माई भागी खे जॾहिं मूं ॿुधो पहिरियों दफ़ो त मूंखे एॾी ख़ुशी थी हिन फनकार खे ॿुधी इन करे जो हिन जो आवाज़ बेहद मिठो हो ऐं हिन जे चवण जे अंदाज़ में चवक में ॻाइण जे अंदाज़ में एॾी त बेसाख़्तगी हुई जेका मूं ॾिठी त वाकई लोक मौसीक़ी जो फनकार जेको आहे त हिन ही सिफ़त या ही ख़ूबी हुअणु खपे ऐं उहा ख़ूबी मूं माई भागी में उन वक़्तु महसूसु कई। तंहिंखे अलावा माई भागी जेके धुनूं उते ॻायूं पे जी उन्हनि में एॾो हुस्न हो ऐं एॾियूं मूंखे मक़बूल धुनूं ते नज़र आयूं ऐं एॾियूं सुर सां उहे धुनूं जेके हुयूं से ईअं चङे नमूने रचियल हुयूं ऐं उन्हनि में ॿोल जेके थरी धुनुनि जा हुआ से बि हिकिड़ा तमामु सुहिणा हुआ त मूं इहो महसूसु कयो त इहे एॾा चङा ॿोल एॾियूं चङियूं धुनूं ऐं इहो ॻाइण जो हिकिड़ो बेसाख़्ता अंदाज़ जी जेको लोक मौसीक़ी जो रूह आहे इहो जेकॾहिं रेडियो ते अचे त वाकई हिकिड़ो वॾो सरमायो रेडियो ते ईंदो। उन सां गॾोगॾु माई भागी में मूं हिकिड़ी थोरी ख़ामी महसूसु कई हिकिड़े प्रोड्यूसर जी हैसियत में ऐं उहा ख़ामी इहा आहे त लोक मौसीक़ी जो हर फनकार जेको बि आहे उन में थोरी लय जे सिलसिले में कचाई हूंदी आहे ऐं उहा कचाई पोइ जेको इदारो हुनखे पेश करे इहो उन इदारे जो कमु आहे त उहा कचाई जेका आहे या त हुनजी लिकाए या त हुनखे साज़नि जे नमूने सम्झाए उनखे ओड़े नमूने हलाए। त जॾहिं माई भागी खे असीं रेडियो स्टेशन ते वठी आयासीं त इहा जेका हिन जी लय जे सिलसिले में थोरी कमज़ोरी हुई सां असां 10-12 ॾींहं हिनखे रिहर्सल कराया ऐं बिल्कुलु ठीकु कईसीं। पर हिन में ॿियूं जेके ख़ूबियूं हुयूं न लोकगीत हिन वटि जेके हुआ से बिल्कुलु अनोखा हुआ यानी उहे लोकगीत हिन खां अॻु में रेडियो ते कोन आयल हुआ। धुनूं जेके हिन असांखे 15-20 ॿुधायूं से तमामु एॾियूं हसीन धुनूं हुयूं जेके मूं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कोन ॿुधियूं ऐं वरी हिन जो मिठो आवाज़ ऐं हिन जे चवक जे अंदाज़ में जेके बेसाख़्ती हुई त हिन खे रेडियो ते एॾो त जल्द मक़बूल कयो एॾो जल्द मक़बूल कयो जो आउं सम्झां थो त रेडियो जी हिननि 25-30 सालनि जी तारीख़ में को फनकार एॾो जल्दी मक़बूल न थियो हूंदो जेतिरो माई भागी जल्दी मक़बूल थी। सही माई भागी जे रेडियो ते अचण खां वॾे में वॾो जेको फ़ाइदो थियो उहो इहो त हिन खां अॻु में रेडियो स्टेशन ते उत्तर सिंध जो राग हो जी लाड़ जो हो जबल जो हो पर को अहिड़ो फनकार कोन हो जेको थर जी नुमाइंदगी कंदो हुजे। थर जो राग जेको आहे सो अॼु ॾींहं ताईं रेडियो ते पूरी तरह कोन ईअं यानी इंट्रोड्यूस थियो त माई भागी जे अचण खां पोइ ईअं पतो पियो त पूरी थर जी नुमाइंदगी जेका आहे असां रेडियो ते थिए पई मतिलबु त
थर जो सॼो राग जेको आहे सो बि सिंध जे ॿियनि पासनि ताईं पहुतो ऐं उन खां अलावा माई भागी पाण सां जेको धुननि जो ॿोलनि जो खज़ानो खणी आई मूं ॾिठो त जदीद शाइर जेके हुआ तिन माई भागी जे धुननि ते ॿोल लिखिया ऐं रेडियो तां फिल्मुनि तां टीवी तां इहे बाक़ाइदा इहे धुनूं ऐं इहे आम थिया यानी माई भागी जे धुनुनि में एॾो फोर्स हो सही सही यानी इहा माई भागी जो हिकिड़ो वॾो कमाल आहे जो थर जी इहा हिकिड़ी नुमाइंदा फनकार आहे जेका रेडियो ते पहिरियों दफ़ो आई तंहिंखां पोइ इहा लोक गीतनि जी जेका लहर तव्हां ॾिसो था न रेडियो ते न त हिन खां अॻु में मोर थो टिले लाल मोरी पत रखियो या हो जमालो इहे 3-4 लोक गीत रेडियो ते असीं ॿुधंदासीं पर माई भागी जे अचण खां पोइ ॼण लोक गीतनि जो हिकिड़ो खज़ानो हिन रेडियो ते शुरू थियो ऐं तंहिंखां पोइ ॿिया फनकार लोक गीतनि जा आया तंहिंखां अलावा माई भागी हिकिड़ो ॿियो बि वॾो कमु कयो उहो इहो थियो त माई भागी जे अचण खां अॻु में रेडियो स्टेशन ते क्लासिकी जेके असांजा पोइट्स आहिनि जेके शाइर आहिनि क्लासिकी शाइर काफ़ी ऐं वाई चवण वारा क़दीम असांजा शाइर क़दीम उन्हनि जो राग घणो हलंदो हो यानी काफ़ी वाई घणी हलंदी लोक गीत तमामु घटि हलंदो हो पर माई भागी जे अचण खां पोइ लोक गीतनि जा ॿिया फनकार आया ऐं माई भागी एतिरो वञी यानी हिकिड़ी ॻाल्हि पहुती जो लोक गीत काफ़ी ऐं वाई जेतिरा ई हितां नशर थियण लॻा ऐं सिंध में मक़बूल थिया ऐं उहो बुनियादी तौर ते ॾिठो वञे त लोक गीत काफ़ी ऐं वाई या उन खां अॻु जो शाइरी जेकी सिंफ आहे पर उहा कंहिं कंहिं वक़्तु क्लासिकी पोइट्स जेके आहिनि से हुन ते छांइजी वेंदा आहिनि पर माई भागी हिकिड़ी अहिड़ी फनकार हुई जंहिं वरी इहो लोक गीतनि जो खज़ानो जेको आहे सो इहो खणी अची काफ़ी वाई जे मुक़ाबले में ॾियारियो इहो हिन जो वरी तौर ते हिकिड़ो कमाल हो ऐं उहो महसूसु कयो हूंदो तव्हां रेडियो ते या टीवी ते या फिल्मुनि ते या सिंध जे ॿियनि कचहरियुनि में त लोक गीत बि तमामु घणो ॻाइजणु लॻो सही त माई भागी थोरे ई वक़्त में फन जी लोक गीतनि जी ऐं सिंधी राग जी जेका ख़िदमत कई ऐं सम्झां थो त तमामु घटि फनकारनि कई हूंदी कयो हूंदो बेशक यानी तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त माई भागी लोक गीतनि में हिकु नुमाइंदा फनकार थी लोक फनकारनि जी थी उभरी बिल्कुलु मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सिलसिले में शेख साहब मोहम्मद जुम्मन बि हिते असां वटि मौजूदु आहे सो माई भागी जे फन मुतालिक बिल्कुलु मोहम्मद जुम्मन ॻाइण मुतालिक पाण माशाअल्लाह वॾो मौसीकार आहे वॾो फनकार आहे अलाह साईं मोहम्मद जुम्मन खे वॾी शोहरत ॾिनी आहे ॻाइण जे सिलसिले में घणी सम्झ रखे थो सो असां खांसि माई भागी जे फन मुतालिक पुछूं था ऐं माई भागी जी तारीफ़ जेतिरी कजे एतिरी थोरी आहे माई भागी जो नाले ते मां सोचे रहियो आहियां जी माना भाग वारी माई सम्झ वाह 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 वाकई ही माई भागी आहे अच्छा कीअं त ही लोक गीत असांजे मुल्क जा थर जा या हैदराबाद सिंध जा यानी सिंध जे तर जा कुझु लोक गीत मायनि खे यादि आहिनि असां ॿुधाइनि सही जे हुनखे लोक गीत घणे भाङे यादि हूंदा त लय यादि न हूंदी जे लय में हूंदी त वरी सुर में कोन हूंदी जे लय सुर में हूंदी वरी अहिड़ो आवाज़ कोन हूंदो ऐं माईअ भाॻीअ में इहे सभु खूबियूं आहिनि त हीअ लय में बि आहे सुर में बि आहे यादाश्त बि हिनखे आहे ऐं जहिड़ी तरह पाण चयूं त मूंखे साईं समन सरकार जी दुआ आहे उहा बि आहे त पोइ माई भागी आहे थियणु घुरिजे न थियणु घुरिजे बेशक भागी आहे मोहम्मद जुम्मन ॾाढो सुठो ख़्यालु जी साईं अहिड़ी तरह माई भागी छो जो मोहम्मद जुम्मन तव्हांजी राय पंहिंजी जाइ ते मुस्तनद इन करे बि आहे जो तव्हां घणेई फनकार ॿुधा जी हा लोक मौसीक़ी सां तालुक रखंदड़ असांजा घणेई फनकार तव्हांजी वॾी उमिरि हिन रेडियो जे फन सां ऐं सिंध जे हर मौसीक़ी जेका आहे ते मूं बि नज़र विधी आहे मूंखे छा छा वणियो आहे छा छा न वणियो आहे बेशक पोइ मुंहिंजो ख़्यालु मोहम्मद जुम्मन फनकार जी हैसियत में तव्हां हिकिड़े वॾे फनकार जी हैसियत में अलाह साईं तव्हांखे पाण बि हिन फन खां घणी नवाज़ियो आहे जी हा पोइ माई भागी जी पसंदि माई भागी जो ॻाइल को नग़मो जेको तव्हांखे तमामु घणो पसंदि हुजे त असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधायूं माई भागी जो नग़मो
हिन जेके बि नगमा ॻाइनि घणे भाङे मूंखे पसंदि आया जी। मां त हिकु जी ॻाल्हि नथो करे सघां। अहिड़ो को लोकगीत जेको तमामु घणो तव्हांखे वणंदो हुजे? इन्हनि मां को बि तव्हां ॿुधायो मूंखे पसंदि आहे। वाह शेख साहब, माई भाॻीअ खे अलाए कहिड़ा फनकार पसंदि, असांखे माई भाॻी पसंदि आहे। सम्झो न, इहो हिन सुवाल ते असां मोहम्मद जुमन हींअर अचूं था, माई भाॻी खां पुछंदासीं त हर सुठे फनकार खे, हर चङे फनकार खे जेको सम्झ रखे थो उनखे को न को फनकार पसंदि हूंदो आहे। फनकार ख़ुदि ॿुधंदड़नि मां बि त हूंदो न, हुनखे बि त कुझु जंहिं महिल ॿुधे थो हू ॿुधंदड़ आहे, जंहिं महिल ॻाए थो हुन महिल फनकार खे थो ॿुधणु चाहे। बेशक अहिड़ो ॻाए थो जो बसि असांखे त वाड़ियो छॾे थो। अलाह साईं हिनखे ॼमारो ॾे, मौला करे अञा बचा आबाद हुजनि। आमीन। मुंहिंजो ख़्याल आहे इते ई पंहिंजी इन गुफ़्तगू जी पुॼाणी कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी स्टूडियो में आयो, पंहिंजे मुतलिक़, पंहिंजे फन मुतलिक़ असांजे ॿुधंदड़नि खे ॿुधायो। हयाती रही त वरी मुलाक़ातूं पहिरीं थींदियूं। माशाअल्लाह। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़।